लतीफ़ जे पंध जा बांधेड़ो। अॼु रिसाले जे बर्तन खे उथलाईंदे लतीफ़ साईं जो ही बैत साम्हूं आयो। सुर बरुओ जो आहे शायदि। फरमायूं त सूरत घणो सुहिणा टाणा संदन टूह, रेलो ॾे रूह जो खाए सो खामी मरे। सॼणो टू हिकु खुदरू ज़मीनी वल जी पैदावार आहे। बरसातुनि खां पोइ असां वटि थर जे झंग झर में हिन जूं वलियूं जाइ बजा पखड़ियल नज़र ईंदियूं आहिनि, जेके छाईअ जे वल जहिड़ियूं सूरत में थियनि थियूं। पर रब पाक जे कुदरतनि जा बि अजीब निज़ारा आहिनि, जो वल त छाहे टूअ जी हिकु जहिड़ी, पर ॿिन्ही जे मेवे में फ़र्क़ु ज़मीन आसमान जहिड़ो। बरसाति में बनियूं त असीं थरिया पाण पोखींदा आहियूं। पोइ अन्न बाजरीअ सां ग्वार सां मुङ तिरक चौरनि सां गॾु कोरड़ सां गॾु मेहा चिभड़ गिदरियूं ऐं ॿिया ॿिज बि पोखियूं, जेके गुज़िरियल साल जे फसल मां असां वटि मौजूदु हूंदा आहिनि। ऐं पोइ जे वरे सऊं आयो त वारा न्यारा, न त ढाटकीअ जे पहाके मूजिबि लॻी त लऊं, न त घरां भेड़ा त अॻे आऊं। लतीफ़ साईं जे हिन बैत मूंखे हिकु नंढपण जो वाक़ियो यादि ॾियारे छॾियो, जेको दोस्तनि जे हुज़ूर में बतौर पंहिंजी सारोणी पेश करियां थो। ऐं निहायत अजीब वाक़ियो हो। उन मुंहिंजी उमिरि अंदाज़न 16-17 साल हुई, यानी ही तक़रीबन 55 साल अॻे जो वाक़ियो आहे। असां जूं वञूं हिकु डिघे मढ़े में ॿिनि भिटनि जे विच में हुयूं, ऐं ॿनीअ जो पोरियो बुख वाह जी थो लॻाए। असांजो नाना साईं उस्मान वॾो देगिड़ो भाॼीअ जो तयारु कयो, जंहिंमें हस्बे दस्तूर मुकुर, जंहिंमें जेके सभई शयूं हुन में मिलायूं हुयूं, जीअं चिभड़ ऐं गिदरियूं, कचा छांहा, मेहा, कचियूं जेके मुङनि जूं फरियूं, त वरी कचियूं ग्वार जूं फरियूं, कचियूं चौरनि जूं फरियूं, उहे बि कटियल। मतिलबु मिक्स भाॼी तयारु कई, जेका उहो हसब दस्तूर कंदो। ऐं असां सिर्फ़ु इहो कंदा हुआसीं त घरां मानी सभु को पंहिंजी खणी ईंदो, पोइ गॾिजी अची खाईंदा हुआसीं उहो भाॼीअ सां। ऐं नाना जे उतारे ते वञी गॾु थियासीं, नाना सॾु कयो त आयासीं। भाॼी नाना वधे ॾिनी, हिकिड़े वॾे थाले में, हाणे असीं गॾु सभु खाऊं पिया। त जीअं जेको गिरा भॼंदो वञे सो उथंदो वञे, थुकींदो वञे, घोड़ा रही त नाना तो टूअर थिया आहिनि। चए भाउ ऐं हाणे चरियो कोन्हे, टूअ कीअं न थींदुसि? भाऊ बाबा तूं खाई त ॾिस, पाण बि खाधी, घोड़ा ई त वाटी अहिड़ा टूअ हुजनि। बाबा तूं त वण वञो कर, वल त चवनि हिकिड़े छाईअ जे मां इहे छाया कढिया हुआ कचा, उन्हनि जी खल लाइ पोइ भाॼी रधंदा। मूं चयो नाना हलो भला ॾिसूं था। उते वियासीं त वल बराबरि छाहनि जी बीठी आहे, उन में छाह पका बीठा आहिनि, वॾा कंधार ऐं नंढा छाह बीठा आहिनि। त मूं वञी उनजी पाड़ खे ॾिठो, उन ख़ासि वल जे, त उन पाड़ सां गॾु हिकिड़ी टूअ जी वल हुई, जेका मिक्स थी वई। पहिरीं त खणी अलॻि थियूं हूंदियूं, पर जॾहिं गॾिजी वयूं, थोरियूं वॾियूं थियूं, त उहे पाड़ूं जेके मिक्स थी वयूं।
ऐं हाणे टू त खारो आहे। पोइ उते मूं जेको सो इहो सम्झी वरितो ऐं सभिनी खे ॿुधायमि मुंहिंजो यार हीअ ॻाल्हि हीअ थी आहे त टू ऐं पंहिंजे छाहीं जी वल पाण में मिक्स थी वयूं आहिनि, तंहिं करे इहो सवादु खारो थियो आहे, नाना जो ॾोहो कोन्हे। ऐं उहे वॾा छां जेके से खणी भॻासीं बि सही त गुलाली ॻाढ़ा लॻा पिया हुआ, पर जहिड़ा टूह खाधासीं। इहो वाक़ियो जेको सो एॾो मूंखे इन मुतासिर कयो। ऐं नाना बि चयो त भाउ ऐं को एतिरो त चरियो त कोन्हे जो जेको छाहीं ऐं टूह जी फ़र्क़ु खे महसूसु न करे सघियां। हाणे इहो हिकिड़ो मुंहिंजे लाइ अणविसरंदड़ वाक़ियो हो। अॼु यादि अची वियो हिन बैत ते त सूरत घणो सुहिणा टाणा संदन टूह, रेलो ॾे रूह जो खाए सो खामी मरे। जे लतीफ़।